नासरीन इसराइली फौज जी बमबारी सबब खंडर बड़जी वियल गजा जी पट्टी में बीमारू पखड़जड़ जो संगीन खदशो ज़ाहिर कयो वियो आहे। सिहत जे आलमी इदारे जो चवणु आहे त गजा पट्टीअ ते इसराइली चारे सबब फ़लस्तीनियुनि में बीमारू पखड़जण जो शदीद ख़तरो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इसराइली फौज जी बमबारी सबब गजा खंडर बणिजी वियो आहे। वॾे अंग में इमारतूं मलबे जो ढेर बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त 10,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद ऐं हज़ारे माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। सिहत जे आलमी इदारे गजा में बीमारियूं पखड़ण जो संगीन ख़दशो ज़ाहिर कयो आहे। परॾेही मीडिया मूजिबि गजा पट्टीअ ते इसराइली जारियत सबब फ़लस्तीनियुनि में बीमारियूं पखड़ण जो शदीद ख़तरो आहे। WHO मूजिबि इसराइली बमबारीअ सबब सिहत जो निज़ाम डामाडोल थी वियो आहे। फ़लस्तीन लाइ न का पनाह आहे, न ई साफ़ पाणी ताईं पहुच मुमकिन आहे, जंहिं सबब मुख़्तलिफ़ इन्फेक्शन्स पखड़ण जो ख़दशो आहे, जंहिंमें पेट जी ख़राबीअ समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं शामिल आहिनि। WHO जो वधीक चवणु आहे त अक्टूबर महीने जे विच खां डायरिया जा 33,551 खां वधीक केस रिपोर्ट थी चुका आहिनि, जिन में अक्सरियत 5 सालनि खां घटि ॼमार जे ॿारनि जी आहे। WHO मूजिबि मुतासिर ॿारनि जे अंग में 2021 खां 2022 दौरान हर महीने 2000 केसनि जे भेट में नुमायां वाध थी आहे। सिहत जे आलमी इदारे जो चवणु आहे त इसराइली जारियत सबब ख़ोराक, पाणी ऐं दवाउनि जी तमामु घटि फिराइमी थी आहे। ॿिए तरफ़ गॾियल क़ौमुनि चयो आहे त गज़ा में बुनियादी सहूलियतुनि जहिड़ो सिहत, सफ़ाई, साफ़ पाणी ऐं ख़ोराक ताईं रसाई न आहे ऐं समूरो निज़ाम तबाह थियण जे वेझो आहे। वाज़ेह आहे त गज़ा ते इसराइली जारियत खे 33 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिं दौरान 4,324 ॿारनि समेत 10,569 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि।